अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं सोप सीरियल ड्रामो तकरार ड्रामे जो रिव्यू ॿुधाईंदासीं तव्हांखे जेका किस्त अचण वारी आहे। छा उन में मीर ऐं मूसा हिकु थी वेंदा या मूसा खे पुलिस पकड़ण में गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदी या वरी जेको आहे नवाब खान गॾिजी करे पंहिंजे ॻोठ वारनि सां इन्हनि जो फ़ैसिलो मतिलबु विञाईंदो जेको ही ठाह करे रहिया आहिनि। जेको कुझु थियणो आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिकु दोस्तो पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे लाइक शेयर फॉलो ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो पहिरीं ॻाल्हि त पुलिस ॻुलण जे चवण ते नवाब खान जे चवण ते वेंदी भावल वटि ऐं छापो हणंदी, लेकिन उते इन्हनि खे मूंसां हथु कान ईंदो। उते पोइ भावल इन्हनि खे सिधी ॻाल्हि कंदो मूंखे वठी हलो, लेकिन पुलिस उतां हली वेंदी वरी दरिया खान जे ॻोठु रुख कंदी जिते दरिया खान जो पतो आहे। उते मूसा खे छापो हणण जो यानी मूसा गिरफ़्तार करण जी पूरी कोशिशि कंदी, लेकिन उतां बि मूसा इन्हनि खे ख़ासि करे हथु न ईंदो। दरिया खान सियाणो माण्हू आहे, इन खे बचाइण जी मूसा खे पूरी कोशिशि कंदो ऐं सिजावल आख़िरी कोशिशि ताईं इहो कंदो त फ़ैसिलो न थियणु ॾियां, कहिड़े बि हिसाब सां इहो फ़ैसिलो ड्रायां। ऐं दरिया खान ऐं रहीम जी पूरी कोशिशि आहे त इहो कहिड़े बि हिसाब सां फ़ैसिलो कामयाबु करायूं सिजावल खान मूसा वारनि जो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदव तव्हां झलकी में ॾिठो हूंदो त मीर ऐं मूसा गॾिजी नवाब खान खे धमकी ॾेई रहिया आहिनि। दोस्तो इहा पुराणी एपिसोड जो टुकड़ो आहे, लेकिन सही आहे ॾिठो वञे त अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब खान खे त चिड़ लॻंदी न। ऐं अॻिते हली दोस्तो इहो बि ॾिसंदव तव्हां त हीउ ठाह करण जी पूरी जेकी कोशिशि हली रही आहे इन में हाणे हीउ ॻुलण खे जेको आहे भावल इस्तेमालु कंदो ऐं ॻुलण जॻहियूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जेको नवाब खान जे कननि पवंदियूं। नवाब खान उल्टी कहाणी वरी सम्झी वेंदो जंहिंमें भावल खान ॻुलण खे विहायूं वेठो आहे। इन खां हिकिड़ो इहो कमु वठंदो आख़िरी ॻुलण जे कननि में अहिड़ी ॻाल्हि विझंदो, ॻुलण सच सम्झी करे नवाब खान खे ॿुधाईंदो त उन में हू फेल थी वेंदा। अहिड़े हिसाब सां इहो बि तव्हां ॾिसंदव त हाशू ऐं जेको नओं हिकु आयो आहे सिजावल खान जो दुश्मन, इहे गॾिजी कोई न कोई खॾु सिजावल खान मूसा या मीर मतिलबु इन्हनि जे लाइ हाणे खोटींदा। ईंदड़ किस्त में तव्हां इहो ॾिसंदव। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।